असां हिकु अहिड़े मुल्क में रहूं था जिथे 130 रुपया किलो चांवर मिलनि था। हिते मुफ़्त में मोबाइल सिम मिलंदी आहे। हिते एम्बुलेंस खां पहिरियां जल्दी में पिज़्ज़ा वारो पहुची वेंदो आहे। हिते कार वठण लाइ जल्दी में कर्ज़ मिली वेंदो आहे, पर तालीम जे ख़र्च लाइ कुझु बि न मिलंदो आहे। हिते सब्जियूं गंदे फ़र्श ते ऐं जूता शीशनि में रखिया वेंदा आहिनि। हिते पढ़ियल लिखियल बेरोज़गार ऐं अणपढ़ियल MNA जा पीउ हूंदा आहिनि। हिते ग़रीब औरतुनि जी डिलीवरी वैम घर बजाए चिंची रक्षा में थींदा आहिनि। हिते ग़रीब जी कमाई अमीर खाईंदो आहे ऐं ग़रीब बुखनि में वक़्तु गुज़ारींदो आहे। हिते जदीद दौर में बि क़दीम दौर जा तरीक़ा अपनाया वेंदा आहिनि। उहा असांजी सिंध सुनहरी आहे। मच्छर खे रत चूसण ते निंड में बि चमाट हणी था कढूंसि। सॼे मुआशिरे जी रत पीअण वारनि खे सोना ताज था पारायूं। असां सिंधी कॾहिं सुधरंदासीं? सियासतदान खे टिकेटूं नथियूं मिलनि त बाग़ी थी था वञनि। अव्हां खे हक़ नथो मिले तब बि गुलामी नथा छॾियो। और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। जो होगा अच्छा होगा। अच्छा सुनो, सब्सक्राइब करते वक्त ना घंटी बजा देना ताकि जब मैं ऑनलाइन आऊं तो तुम्हारे फोन की भी। अच्छा सुनो, सब्सक्राइब करते वक्त ना घंटी बजा देना ताकि जब मैं ऑनलाइन आऊं। अच्छा सुनो, सब्सक्राइब करते वक्त ना घंटी बजा देना ताकि जब मैं ऑनलाइन आऊं तो तुम्हारे फोन की भी घंटी बजे। अच्छा सुनो, सब्सक्राइब करते वक्त ना घंटी बजा देना ताकि जब मैं ऑनलाइन आऊं तो तुम्हारे फोन की भी घंटी बजे।